नाज़रीन, बरसातन बदीन शहर समेत नंढनि वॾनि शहरनि में तबाही मचाए छॾी आहे। शहर जे पोश इलाइक़े आबिद टाउन, अली टाउन समेत ॿिनि इलाइक़नि में बरसाती पाणी घरनि में दाख़िल थी वियो आहे। पेश आहे बदीन मां दीदार मल्हा जी ये रिपोर्ट। बदीन में मुसलसल पवंदड़ तूफ़ानी बरसातन बदीन शहर समेत नंढनि वॾनि शहरनि में तबाही मचाए छॾी आहे। जॾहिं त म्यूनिसिपल कमेटी बदीन जे 14 वार्डनि में बरसाती पाणी निकाल थियण जो सबबु मेन नालनि समेत घटल नालियुनि जी सफ़ाई न थियण जे करे बदीन शहर जे पोश इलाइक़े आबद टाउन, अली टाउन जे बंगलनि में बरसाती पाणी बीठल लखें रुपयनि जो नुक़सान पिणु थियो आहे। जॾहिं त म्यूनिसिपल कमेटी बदीन जा 14 वार्डनि जा घर मुकमल तौर ते पाणी हेठि आहिनि। अफ़सोस सां चवणो थो पवे त जॾहिं मौसमियात खाते पारां तेज़ बरसातनि जी अॻकथी कई वई हुई, तॾहिं म्यूनिसिपल कमेटी इंतज़ामिया पारां बदीन शहर जा मेन नालनि जी सफ़ाई न करण जे करे बदीन शहर मुकमल तबाह थी वियो आहे। जॾहिं त 5 ॾींहंनि खां बिजली बंदि हुअण करे बदीन शहर में पीअण जे पाणी जी शदीद खोट थी वई आहे ऐं अहम ज़रियनि वटां मालूम थियो आहे त चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी पीर मोहम्मद सालिह कुरैशी ऐं वाइस चेयरमैन अली अकबर मेमण में शदीद इख़्तिलाफ़ात थी विया आहिनि। कैमरामैन ज़ुबैर जुनेजो साण दीदार हुसैन मल्हा, मैरान टीवी न्यूज़ बदीन।